पासे मां ॿुधाईंदा हलूं बुखेरा शरीफ़ थाणे में लॉकअप कयल शख़्स के दिल जो दौरो पइजी वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, हम सां शेयर कयूं पिया। बुखेरा शरीफ़ थाणे में लॉकअप कयल शख़्स के दिल जो दौरो पइजी वियो। थाणे जे अमले एम्बुलेंस बदिरां मोबाइल जे फर्श ते लेटाए कैदी सूमार के अस्पताल पहुचायो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, हम सां शेयर कयूं पिया। पुलिस केस दाख़िल थियण खां पोइ नामज़द धुर के थाणे ते घुराए लॉकअप करे छॾियो आहे। जवाबदार जी तबियत ख़राब थियण ते इलाज लाइ अस्पताल पहुचायो वियो आहे, चवणु आहे पुलिस जो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, हम सां शेयर कयूं पिया। बुखेरा शरीफ़ मां थाणे में लॉकअप कयल शख़्स के दिल जो दौरो पइजी वियो। थाणे जे अमले एम्बुलेंस बदिरां मोबाइल जे फर्श ते लेटाए कैदी सूमार के अस्पताल पहुचायो। तफ़सील मालूम कंदासीं। टिंडोलार मां गुलाम रसूल नड़ियो। हाँ जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, बुखेरा थाने में लॉकअप कयल सूमार मसर के जो अचानक दिल जो दौरो पइजी वियो आहे। थाने अमले एम्बुलेंस बजाए खेसि मोबाइल जे फर्श ते लेटाए अस्पताल पहुचायो आहे। और तव्हां ॿुधायो दिल जो दौरो पवंदड़ शख़्स के सीरियस हालत में पुलिस मोबाइल में जेको आहे बुखेरा शरीफ़ BHU ते आंदो वियो, जितां फर्स्ट एड ॾियण में जेको आहे टिंडोलार सिविल अस्पताल आंदो वियो, जितां तबी इमदाद हिन वक़्तु जेको आहे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। जी